चाड़ो हाज़िर आहियां। शामिल करियो था सकरंद खां राजकुमार ओड जी रिपोर्ट। सकरंद समाज सुधारक ऐं बर्क सियासतदान सैयद उमदाद मोहम्मद शाह जी 17वीं वरसी इंतहाई सादगी सां मल्हाए सकरंद भरिसां ॻोठ मजीद किरियो में मल्हाई वई। सैयद उमदाद मोहम्मद शाह जो फर्ज़ंद SUP सरबराह सैयद जलाल महमूद शाह संस आख़िरी आराम खां पहुची गुलनि जी चादर चाढ़ी फातिह ख़वानी कई। उन मौक़े ते SUP सरबराह सैयद जलाल महमूद शाह चयो त बाबा साईं उमदाद मोहम्मद शाह समाज सुधारक इंसान दोस्त शख़्सियत हो। उन पंहिंजे तक खां अलावा समूरे सिंध में तइलीम जी बहितरी लाइ कमु कंदे केतिरनि खे तइलीम ॾियारण में किरदारु अदा कयो। बाबा साईं सियासत में बि अवामी ख़िदमत करण जे जज़्बे सां शामिल थियो। साईं उमदाद मोहम्मद शाह जे बहितरीन किरदार जे करे बिना मुक़ाबले कामयाब थी MPA थियो।